बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो फज़लो करम हमेशह तव्हां ते हुजे, जिते बि हुजो ख़ुशो आबाद हुजो। अचूं था पंहिंजे टॉपिक ते। अॼु असांजो टॉपिक आहे ज़मीर इशारो। ज़मीर इशारो डिनोमिनेटिव प्रोनाउन आहे। ही ज़मीर जो ॿियो क़िस्म आहे। इन खां पहिरियों असां क़िस्म पढ़ी चुका आहियूं। ज़मीर ख़ालिस या मुफ़सिल हुयो। ही ज़मीर जी सेकंड टाइप आहे। ठीकु आहे। हाणे हिन जे करे तव्हां डेफिनेशन ॾिसंदव, उहो ज़मीर जेको इशारे तौरु कमु अचे त उनखे ज़मीर इशारो चइबो आहे। हाणे ज़मीर जी त तव्हांखे ख़बर आहे, ज़मीर यानी जेको इस्म जे बदिरां कमु अचे। ठीकु आहे। हाणे हिन में ज़मीर इशारे में छा आहे त उहो ज़मीर जेको इशारे तौरु कमु अचे, कंहिं शइ ॾांहुं इशारो करे त उनखे असां चवंदासीं ज़मीर इशारो या डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन। हाणे ही तव्हां हिन जी डेफिनेशन ॾिसी छॾियो, लिखी छॾियो, नोट करे छॾियो पाण वटि, या तव्हांखे तमामु घणी कमु ईंदी। ठीकु आहे। हाणे हिनखे असां मिसाल ॾेई सम्झूं था। अॻिते मिसालनि सां गॾु सम्झंदासीं। वरी टाइप्स ऑफ ज़मीर इशारे जे क़िस्म पढ़ंदासीं त उन में कहिड़ा कहिड़ा क़िस्म अची वञनि था। हाणे मिसाल था ॾियूं। मिसाल आहे, ही गुलाब जो गुल आहे। ही गुलाब जो गुल आहे। ठीकु आहे। हाणे ही गुलाब जो आहे, इहो तमामु सुहिणो ऐं ख़ुशबूदार आहे। ही तमामु घणो ख़ुशबूदार आहे ऐं उन्हीअ मां अतर बि ठहंदो आहे। अतर बि ठहंदो आहे। ठीकु आहे। हाणे हीअ असां जुमिलो लिखियो आहे। हाणे हिन जुमिले मां असां उहे ॾिसंदासीं त उहे कहिड़ा ज़मीर आहिनि जेके इशारे तौरु कमु कयल आहिनि। ही गुलाब जो गुल आहे। हाणे ही छा आहे? ही इशारो थो करे। हिते ही इशारो थो करे, केॾांहुं थो इशारो करे? ही जेको आहे सो गुलाब ॾांहुं थो इशारो करे। ही केॾांहुं थो इशारो करे? ही गुलाब ॾांहुं थो इशारो करे, यानी गुलाब जे गुल ॾांहुं थो इशारो करे। हाणे उहो तमामु सुहिणो आहे। जेकॾहिं उहे जे जाइ ते असां हिते लिखूं हा गुलाब तमामु सुहिणो ऐं ख़ुशबूदार आहे, पर असां छा लिखियो आहे? उहो। हाणे हिते उहो छा आहे? उहो बि हिते ज़मीर आहे, पर इशारे तौरु कमु अचे थो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे ऐं उन्हीअ मां अतर बि ठहंदो आहे। उन्हीअ मां गुलाब मां अतर बि ठहंदो आहे। इन करे हिते छा लिखियो अथई? उन्हीअ मां अतर बि ठहंदो आहे। हाणे उन्हीअ बि लफ़्ज़ छा आहे? इहो बि ज़मीर आहे जेको इशारे तौरु कमु आयो आहे। कंहिं ॾांहुं? गुलाब ॾांहुं। हाणे ही टई हुया हिन जुमिले में जेके ज़मीर हुया, इशारे तौरु कमु आया हुया। केॾांहुं इशारो करे रहिया हुया? गुलाब ॾांहुं इशारो करे रहिया। हुन जी जॻह ते, गुलाब लफ़्ज़ जी जॻह ते असां ही उहो उन्ही इस्तेमालु कयो अथई। ठीकु आहे। हाणे ही तव्हां नोट करे छॾियो। आई होप तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हूंदी। तमामु आसान आहे, कोई बि मुश्किल न आहे, सिर्फ़ु सम्झण जी ॻाल्हि आहे। ऐं ही कुझु ज़मीर आहिनि जेके इशारे तौरु कमु ईंदा आहिनि। उहे मां हिते लिखां थी। हीअ, इहा, इहे, हू, हूअ, हिन, हुन, हिननि या हुननि, या हुननि।
ठीकु आहे। हाणे हे छा आहिनि, सभु ज़मीर आहिनि जेके इशारे तौरु कमु ईंदा आहिनि। हे तव्हां नोट करे छॾियो, तव्हांखे कमु ईंदा एग्ज़ाम में। ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त ज़मीर इशारे जा वरी घणा क़िस्म आहिनि। ठीकु आहे। ज़मीर इशारनि खे केतिरनि पार्ट्स में डिवाइड कयो वियो आहे, विरहायो वियो आहे। ही हिन जो तव्हां स्क्रीनशॉट पाण वटि कढी रखी छॾियो। हाणे ज़मीर इशारे जा जेको आहे सो हिसा, ज़मीर इशारे जा हिसा। हाणे उहे हिसा केतिरा आहिनि, ज़मीर इशारे जा ॿ हिसा आहिनि। जा ॿ हिसा आहिनि। उहे कहिड़ा कहिड़ा हिसा आहिनि? पहिरियों आहे ज़मीर इशारो क़रीब, ज़मीर इशारो क़रीब, ऐं ॿियो आहे ज़मीर इशारो बईद। ठीकु आहे। हाणे हिननि खे असां तफ़सीली तौरु पढ़ंदासीं वरी ॿिए वीडियो में। ही वीडियो हाणे वॾो थी वियो आहे। ठीकु आहे। वरी इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदमि ज़मीर इशारे जा जेके हिसा आहिनि उहे कीअं आहिनि, उनखे मिसाल ॾेई तव्हांखे सम्झाईंदमि। अंटिल देन, अल्लाह हाफ़िज़।